सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत सनअतकारनि जा मसइला अवलियत जे बुनियाद ते हल कंदी। कराचीअ में हाणे अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे वफ़द सां मुलाक़ात कई। वफ़द में अंजुम निसार, जावेद बुलवानी, मियां इब्रार, AQ खलील, ज़ियाउल आरफीन ऐं मियां फैसल शामिल हुआ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, ॼाम इकरामुल्लाह धारे जो, कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब, सेक्रेटरी तवानाई, चेयरमैन PND, सनत, मकानी इदारनि, ट्रांसपोर्ट ऐं सिहत जे सेक्रेटरियुनि समेत एडिशनल IG पुलिस जावेद आलम ओढो मौजूदु हो। KCCI वफ़द अमन अमान, यूटिलिटीज़, इंफ्रास्ट्रक्चर ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट जे मसइलनि जी निशानदेही करे शहर में ट्रैफिक सिस्टम ऐं रोड नेटवर्क खे बहितर बणाइण लाइ तजवीज़ूं ॾिनियूं। उन दौरान वापारियुनि चयो त सनअती इलाइक़ा पाणी जी खोट, गैस ऐं महांगी बिजली जहिड़नि मसइलनि जो शिकार आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सनअतकारनि खे मसइला हल करण जी ख़ातिरी कराईंदे चयो त सिंध हुकूमत सनअतकारनि जा मसइला फौरी तौरु हल कंदी। वफ़ाक़ सां लाॻापियल मसइलनि जे हल लाइ बि कोशिश कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल आर्ट्स काउंसिल में जारी आहे, जंहिंमें 44 मुल्कनि जा फनकार शिरकत करे रहिया आहिनि। कराची शहर में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। अमन अमान बरक़रार रखण लाइ बिज़नेस कम्युनिटीअ सां पुलिस जो राब्तो वधायो वियो। उन दौरान सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत कराचीअ में वधीक इलेक्ट्रिक बसूं आणे रही आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणो त वापारी ट्रांसपोर्ट जे शोबे में सीड़पकारी कनि, हुकूमत मुराहतूं ॾींदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणो त पीपल्स पार्टी जी सिंध सरकार अवाम जा मसइला हल करण ऐं सहूलियतूं फराहम करण लाइ जाखोड़ करे रही आहे। अवामी मसइला हल करे पोइ सुख जो साह खणंदासीं।